सकरण सराहाणी वेंदड़ रोड बाठो शेख वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 3 पौधे ॿाहिरि 8 वरियनि जो शमन ख़ासकिली वल्द शाह मोहम्मद ख़ासकिली 4 वरियनि जो गुलशेर वल्द शाह मोहम्मद ख़ासकिली 24 वरियनि जो मुनवर वल्द शाह मोहम्मद ख़ासकिली मौके ते फ़ौत थी विया जॾहिं त आसिफ़ वल्द शाह मोहम्मद ख़ासकिली सख़्त ज़ख़्मी थी पियो। कोठाड़नि जी इतलाह ते हमदर्द फिली एम्बुलेंस ज़रिए पहुती ने ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरण आंदो वियो जिते ज़ख़्मी आसिफ़ ख़ासकिली जी हालत गणती जोगी हुजण करे नवाबशाह अस्पताल नियो वियो आहे। कोठाड़नि जो चवणु आहे त फ़ौती ऐं ज़ख़्मी सॻा भाइर आहिनि जेके सकरण भरिसां ॻोठ नबी बख़्श ख़ासकिली जा रिवासी आहिनि। पोइ ते सुबुह सवेर मोटरसाइकिल ते केले जी मज़दूरी लाइ वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। वाक़े खां पोइ फ़ौती जा लाश घर पहुचण ते घर में कोहराम अची वियो आहे। ॿिए पासे ट्रक ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। सकरण पुलिस ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी जांच शुरू करे छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।